बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जो तमाम मेहरबान निहायत बाजारो। या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैला इल्ला क़लीलन निस्फ़हु अव इंक़ुस मिन्हु क़लीलन अव ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तर्तीला। ऐं पाण ते कपड़े वेहण वारा मुड़स, रात जो खड़ो थी पो डुजार, रात जो खड़ो थी पर थोरो, रात जो अधु या अधु रात खां थोरो घटाए या अधु रात ते वधाए ऐं क़ुरान ठाहे ठाहे पढ़। इन्ना सनुल्क़ी अलैका क़ौलन सक़ीला। बेशक असीं तो ते गरो हुकुम नाज़िल कंदासीं। इन्न नाशिअतल लैली हिय अशद्दु वक़अन व अक़वमु क़ीला। बेशक रात जो उथण नफ्स जे झके करण में तमाम सख्त आहे ऐं लफ़्ज़न चवण में तमाम पक्को आहे। इन्न लक फिन्नहारि सबहन तवीला। बेशक तो के ॾींहं में घणो धंधो आहे। वज़्कुर इस्म रब्बिक वतबत्तल इलैहि तबतीला। ऐं पंहिंजे पालनहार जो नालो यादि कर ऐं सभिनी पासनि खां हिकु तरफ़ो थी चङी तरह ॾांहुं मुतवजो थी। रब्बुल मशरिक़ि वल मग़रिबि ला इलाहा इल्ला हुव फत्तख़िज़हु वकीला। जेको ओभर ऐं ओलह जो पालनहार आहे, उन खां सवाइ ॿियो को इबादत जे लाइक़ नाहे, तंहिं करे तूं खेसि भरजलो करे वठ। वस्बिर अला मा यक़ूलून वहजुरहुम हजरन जमीला। ऐं काफ़र जेकी चवंदा आहिनि तंहिं ते सब्र कर ऐं चङी तरह उन्हनि खे छॾे ॾे। वज़रनी वल मुकल्लिबीन उलिन नअमति वमहिलहुम क़लीला। ऐं मूंखे ऐं जेके कूड़ भाईंदड़ आसूदा आहिनि तिन खे छॾे ॾे, उन्हनि खे थोरी मोहलत ॾे। इन्न लदैना अंकालन व जहीमन व तआमन ज़ा गुस्वतिन व अज़ाबन अलीमा। बेशक असां वटि ॻरा नील ऐं ॿारियल बाहि आहे ऐं निड़ी घुटींदड़ ताम ऐं ॾुखोईंदड़ अज़ाब आहे। यौम तर्जुफुल अर्दु वल जिबालु व कानतिल जिबालु कसीबम महीला। जंहिं ज़मीन जबल धुबंदा ऐं जबल वारी जा ढिग हारियल थींदा। इन्ना अरसलना इलैकुम रसूलन शाहिदन अलैकुम कमा अरसलना इला फिरऔन रसूला। बेशक असां वाॾा हिकु पैगंबर अवां ते शाहिदी ॾींदड़ मोकिलियो, जहिड़ी तरह फिरौन ॾांहुं मूसा पैगंबर करे मोकिलियोसूं। فعصى فرعون الرسول فأخذناه أخذا وبيلا। पोइ फिरौन उन पैगंबर जी नाफरमानी कई, तंहिं करे उनखे सख़्त पकड़ में पकड़ियोसूं। فكيف تتقون إن كفرتم يوما يجعل الولدان شيبا السماء منفطر به كان وعده مفعولا। पोइ जेकॾहिं अमीं काफ़र रहंदो त अहिड़े ॾींहं खां कीअं बचंदो जेको ॿारनि खे ॿुढो कंदो। उन ॾींहं में आसमान फाटंदो। अल्लाह जो अंजाम ज़रूर पूरो थियणो आहे। إن هذه تذكرة فمن شاء اتخذ إلى ربه سبيلا। बेशक ही नसीहत आहे, पोइ जेको घुरे सो पंहिंजे पालनहार ॾांहुं वाट वठे। إن ربك يعلم أنك تقوم أدنى من ثلثي الليل ونصفه وثلثه وطائفة من الذين معك والله يقدر الليل والنهار علم أن لن تحصوا فتاب عليكم فاقرؤوا ما تيسر من القرآن علم أن سيكون منكم مرضى وآخرون يضربون في الأرض يبتغون من فضل الله
وآخرون يقاتلون في سبيل الله فاقرؤوا ما تيسر منه وأقيموا الصلاة وآتوا الزكاة وأقرضوا الله قرضا حسنا وما تقدموا لأنفسكم من خير تجدوه عند الله هو خيرا وأعظم أجرا واستغفروا الله إن الله غفور رحيم बेशक तुंहिंजो पालनहार ॼाणंदो आहे त तूं ॿिनि टिहाईनि रातिनि जे वेझो उथंदड़ आहीं ऐं अधु राति जो ऐं टिहाई राति जे ऐं जेकी तोसां आहिनि तिन मां बि हिकु टोली उथंदी आहे ऐं अलाह राति ऐं ॾींहं जो अंदाज़ो कंदो आहे अलाह ॼातो त हीउ राति जो उथणु पूरो करे न सघंदा तंहिं करे अव्हां ते ॿाझ सां मोटियो पोइ जेतिरो आसान थी सघे सो क़ुर मां पढ़ो अल्लाह ॼाणी चुको त अव्हां मां के बीमार थींदा ऐं ॿिया जे ज़मीन में मुसाफ़िरी कनि था ऐं अल्लाह जे फज़ल मां रोज़ी जी तलब कनि था ऐं ॿिया अल्लाह जी वाट में काफ़रनि सां विढ़नि था तंहिं करे जेतिरो क़ुर मां आसान थी सघे सो पढ़ो ऐं निमाज़ खे क़ाइमु रखो ऐं ज़कात ॾियो ऐं अल्लाह खे चङी तरह कर्ज़ ॾियो ऐं जेकी पाण लाइ चङाई मां अॻे मोकिलींदो तंहिंखे अल्लाह वटि वधीक चङो ऐं अजर करे तमामु वॾो लहंदो ऐं अल्लाह खां बख़्शिश घुरो छो त अल्लाह बख़्शणहार महिरबान आहे